पार्टी को चेयरमैन ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी काफ़िले जी सूरत में साबू राहू इमदाद राहू जी रिहाइशगाह ते पहुतो, जिते संदसि वालिद सीनियर सियासतदान हाजी गुलाम नबी राहू जे लाॾाणे ते ताज़ियत कई। उन मौक़े ते आसिफ अली ज़रदारी इमदाद राहू खां संदसि वालिद जे शौक़, भलनि घोड़नि ऐं महन बाबति भी मालूमात वरिती। उन मौक़े ते आसिफ अली ज़रदारी सां गॾु संदसि वेझो साथी सरदार अब्दुल सत्तार कीरियो, अॻूणो वज़ीर क़ानून ज़ियाउल हसन लंजार, MPA हाजी अली हसन ज़रदारी, MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह ऐं ॿिया मौजूदु हुया।